ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कई पिया। डिगड़ी में मुरीद माइनर ऐं मुरीद डिस्ट्री में पानी खोट खिलाफ़ आबादगारनि धरणो हयो आहे। आबादगारनि अंब मोरी स्टॉप ते धरणो हणी रोड ब्लॉक करे छॾियो आहे। गाॾियुनि जूं कतारूं लॻी वयूं आहिनि। पाणी न मिलण करे करोड़नि रुपयनि जो नुक़सान थी रहियो आहे। आबादगारनि जो अहिड़ो चवणु आहे धरणो ख़तमु करण लाइ SHO डिगड़ी पहुची ॻाल्हियूं कयूं। आबादगारनि धरणो ख़तमु करण खां इनकार करे छॾियो। डिगड़ी में मुरीद माइनर ऐं मुरीद डिस्ट्री में पाणी खोट ख़िलाफ़ आबादगारनि धरणो हयो आहे। आबादगारनि अंब मोरी स्टॉप ते धरणो हणी रोड ब्लॉक करे छॾियो आहे। हाल सां डिगड़ी मां लाइन ते मौजूद आहे सैयद परवेज़ शाह। जी परवेज़, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, डिगड़ी भरसा मुरीद माइनर ऐं मुरीद डिस्ट्री में पानी के खोट खिलाफ़ आबादगारनि जो अंब मोरी स्टॉप ते पंहिंजो धरणो हणी रोड ब्लॉक कयो वियो आहे। जंहिं सबबु पंहिंजो गाॾियुनि जूं कतारूं लॻी वियूं आहिनि। धरणे जी अॻुवाणी कंदड़ जेके आहिनि उहे पंहिंजो टेल आबादगार एसोसिएशन जा अॻुवान जेके आहिनि प्रोफेसर यूसुफ राजपूत, मोहम्मद अली कलोई, हाजी उस्मान बहर, एहसान जरवार, शम्स रमदान ऐं ॿियनि चयो त गुज़िरियल 2 महीननि खां पूछड़ में जेको आहे उहो पाणी नथो पहुचे ऐं इरिगेशन अॻुवान जेके आहिनि उहे पाणी विकिरो करे रहिया आहिनि। इंतिज़ामिया सां जी मिली भगत सां ऐं इंतिज़ामिया सां बार बार असां राब्तो करण ते जेको आहे उहो पूछड़ में पाणी नथो पहुचायो वञे, जंहिं सबबु ज़मीनूं जेके आहिनि उहे बंजर थी वियूं आहिनि ऐं तमामु ॾुखियाई खे मुंहुं ॾेई रहिया आहियूं। पाणी पीअण लाइ बि पंहिंजो नथो मिले, जंहिं सबबु असांजो धरणो हिते आहे जिते SHO डिगड़ी पिणु पहुतो, जिन सबबु ॻाल्हियूं पंहिंजे जेके आहिनि उहे नाकाम थियूं ऐं धरणो अञा ताईं जारी आहे। जी ठीक है, मुझी मेहरबानी सैयद परवेज़ शाह अपडेट करण जे लाइ।